जो एक कीअं मैटर थियो आहे किथां छोकिरो मिलियो आहे 21 तारीख़ 8 महीनो हुयो पंहिंजी ज़मानत करण लाइ अचनि पिया सखर जंहिंमें 4 माण्हू अणसुञातल हिननि खे खणी करे जेको आहे गुम थियो हिकिड़ो हिननि दरख़्वास्तां कयूं जेके रद्द थी वयूं हुयूं बाद में हाईकोर्ट में पिटीशन अंदर हुयनि जेकी डायरेक्शन में थी सॼी सखर डिस्ट्रिक्ट पुलिस खे त माना रिकवर कयो हाणे हिननि खे टुकड़ी इतलाह मिलियो जंहिंमें हिन दरख़्वास्त में 491 जी जंहिंमें मजिस्ट्रेट अपॉइंट थियो रेड कमिश्नर वो पाण वञी करे हुते सर्च कयूं थाणे तां ही शख़्स रिकवर थियो जेको सुञाण में ई नथो अचे 3 महीननि खां जेको आहे पुलिस वधीक जेको आहे कोर्ट जी वसाए वधीक हाणे कानूनी कार्रवाई थोरो इहो ॿुधाइजो त थाणे तां कहिड़ी जॻह तां मिलियो आहे पुलिस जी छा स्टेटमेंट हिक में कमरो हुयो कमरे मां रिकवर थियो आहे जज साहब पाण कढियो अथसि उते न हिननि जो वकील न मां हुयुसि न हिननि जो को पंहिंजो भाउ हुयो न को चाचो न को वाले साहब हुयो अच्छा पुलिस जी कुझु त मौक़िफ़ हूंदो उन्हनि छा चयो आहे त कंहिं केस में हुयो या अगवा थियो पुलिस त जज साहब सां बाक़ाइदा बदतमीज़ी कई आहे वॾे मुंशी ज़ियास उमिरे जंहिं पंहिंजे पुलिस ऑफिसर खे बचाइण जे लाइ जज साहब सां बदतमीज़ी कई आहे जज साहब उहे रिमार्क्स बि लिखिया आहिनि ऐं प्राइवेट माण्हुनि बि चयो आहे त तव्हांजे अचण खां अॻु में 5-6 पुलिस वारा भॼी आया आहिनि हितां जज साहब खे अची करे थाणे वारा 5-6 सिपाही भॼी आहिनि ज़ियास उमिरो जेको वॾो मुंशी आहे उहो मजिस्ट्रेट साहब सां मिलियो बि आहे उहा रिपोर्ट थी आहे इंशाल्लाह कानूनी कार्रवाई करे ॿुधाईंदासीं पंहिंजी ठीकु आहे